अच्छा ॾिसो औरतुनि में ईअं आहे त अगरि के औरतूं आहिनि जिनजा गर्भपाती नशो करे रहिया आहिनि, इंजेक्शन वारो नशो करे रहिया आहिनि या उन्हनि जे गर्भपातनि जा के हाई रिस्क बिहेवियर्स आहिनि, त उहे औरतूं बि असांजे सेंटर्स ते अची बचाव लाइ इलाज वठी सघनि थियूं। HIV जे बचाव जे लाइ बि दवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। इन खां अलावा अगर औरत काई गोरहारी थिए थी, हमल सां थिए थी, त दौरान हमल उहा ज़रूर टेस्ट कराए। अगर खुदा न ख़ास्ता उनखे HIV हूंदी ऐं बर वक्त से इलाज सां उहा सही भी थी वेंदी ऐं उनजो जेको ॿार पैदा थींदो उहो HIV नेगेटिव पैदा थींदो। त इन लाइ औरतुनि खे इहा आगाही ॾियण तो HIV टेस्ट कराइण खां डप न रखनि, खौफ़ न रखनि, हिरास न रखनि ऐं टेस्ट कराइनि, इन हवाले सां रैली कढी वई आहे। मुझे नालो डॉक्टर अली रज़ा कांदुआ, मैं प्रोविंशियल ट्रीटमेंट कोऑर्डिनेटर आहियां। ये असांजो अॼु वर्ल्ड एड डे जे मुनासिबत सां असां वॉक मुनक़िद कई आहे। इन जो मक़सदु आवाम खे आगाही ॾियणु आहे त पंहिंजो बचाव कीअं करे सघनि था ऐं हिन जो इलाज कीअं आहे। उन हिसाब सां त जीअं इस्तेमालु शुदा सिरिंजिस आहिनि उन्हनि खां बचाव कजे। डॉक्टर्स ते वञिजे त उन्हनि खे चइजे त असांखे नई सिरिंज कढी खोले उहो हणो। बार बार ॾे वञो था त उते चओ त असांजे लाइ ब्लेड नओं इस्तेमालु कयो। अहिड़े क़िस्म सां तव्हां पंहिंजो बचाव इनशाला पाण करे सघो था ऐं पंहिंजे प्यारनि खे वठी करे ऐं स्क्रीनिंग सेंटर्स आहिनि जेके ART सेंटर्स आहिनि सॼी सिंध में 34 आहिनि, उते वञी था पंहिंजी स्क्रीनिंग करायो पंहिंजी ऐं पंहिंजे प्यारनि। अल्लाह ख़ैर करे जेको पॉजिटिव अचे थो त हे क़ाबिल इलाज मर्ज़ आहे ऐं हे आराम सां ट्रीट थी सघे थो। वॾी महिरबानी। अॼोकी 1 दिसंबर 2025 ते जो वर्ल्ड एड डे जी असां हिकिड़ी वॉक ऐं रैली कढी आहे ऐं हिते प्रेस क्लब कराची में हिकिड़ो सेमिनार वर्कशॉप ऐं प्लस स्क्रीनिंग कैंप लॻाई। उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो असांजे सिंध में 34 सेंटर्स आहिनि ART सेंटर जेके CTC1 HIV AIDS जी ताउन सां वर्किंग कनि पिया, सर्विसिस ॾियनि पिया। उते स्क्रीनिंग एडवोकेसी ऐं मुफ़्त इलाज जेको आहे उते मुहैया कयो वेंदो आहे।